आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली चूंडनि जे ॿिए मरहले में भी मुस्लिम लीग नून मैदान मारे वरितो। मुज़फ़राबाद डिवीज़न जे 28 पनाहगीरनि जी 12 सीटनि मां 19 सीटनि जा गैर सरकारी नतीजा पधिरा। मुस्लिम लीग नून 14, पीपल्स पार्टी 5 सीटनि ते कामयाब। LA 27, मुज़फ़राबाद 1 ते पोलिंग मुलतवी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां आज़ाद कश्मीर जी चूंडनि में कामयाबी ते मुस्लिम लीग नून क़ाइद नवाज़ शरीफ ऐं कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं। संदसि चवणु आहे त कामयाबी जो तसलसल नवाज़ शरीफ ऐं पार्टी जी मेहनत जो नतीजो आहे। नवाज़ शरीफ जी क़यादत में मुस्लिम लीग नून आज़ाद कश्मीर में भरपूर चूंड मुहिम हलाई। चूंडनि जे नतीजनि मां ज़ाहिर आहे त आज़ाद कश्मीर जे अवाम जो मुसलसल नून लीग ते एतमाद आहे। अमेरिका ईरान विच में जंग जे ख़ात्मे लाइ ॻाल्हियूं ॿीहर शुरू थी रहियूं आहिनि। अमेरिका सदर ट्रम्प जो चवणु आहे त ईरान सां ॻाल्हियूं अॼु खां शुरू थींदियूं। ॿिन्ही मुल्कनि विच में राब्ता तइ थियल ॻाल्हियुनि वारे फ्रेमवर्क ते तहत थी रहिया आहिनि। ईरान ते वॾे फ़ौजी हमले जो मंसूबो सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, क़तर ऐं ईरान जी दरख़्वास्त ते मुलतवी कयो। हू माण्हुनि खे मारणु नथो चाहे। संदसि तरजीह मुआइदो करणु आहे। विच ओभर जा केतिरा इतिहादी बि फ़ौजी कार्रवाई बदिरां सिफ़ारती हल जा हामी आहिनि। डील ई सुठो रस्तो आहे। ॻाल्हियूं नाकाम थियूं, तकरार वधीक वधी सघे थो। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त मोहसिन नक़वी ताक़तवर तरीन वज़ीर आहे। केतिरनि ई मामलनि में वज़ीर आज़म खे बि जवाबदार नाहे। मोहसिन नक़वी घर वज़ीर हूंदे निज़ाम जे मातहत नाहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास में रुगो ॿ खां 3 भेरा नज़र आयो आहे। मोहसिन नक़वी पार्लियामेंट जे इजलास में रुगो 7 खां 8 चकर शरीक थियो हूंदो। हाणे जेकॾहिं मोहसिन नक़वी शिकायत करे रहियो आहे त पोइ खेनि घर हलियो वञणु घुरिजे। सवात जे इलाइक़े कबल में आपघाती धमाके जे नतीजे में शहीद थियल माण्हुनि जो अंग वधी 17 थी वियो। शहीदनि में 7 पुलिस एहलकार ऐं 10 शहरी शामिल। 23 माण्हू ज़ख़्मी। आपघाती हमले जो केस दाख़िल। सिक्योरिटी फोर्सिस जे इलाइक़े खे कड़ो सर्च ऑपरेशन। सेहत, खुराक, साफ़ पाणी, नेकाल निज़ाम, समाजी तहफ़्फ़ुज़ ऐं ज़रई शोबनि खे गॾियल फ्रेम वर्क तहत गॾु करण जो फ़ैसिलो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वर्ल्ड बैंक जे कंट्री डायरेक्टर बोलोर मां बाज़ार जी मुलाक़ात। सूबाई वज़ीर अज़रा पेचो हो चीफ सेक्रेटरी ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त ॿारनि में वाध वेझ जी खोट इंसानी तरक़ी जी सभ खां वॾी चैलेंजनि मां हिकु आहे। खुराक जी खोट, गुरबत, नाक़ुस सफ़ाई, गैर महफ़ूज़ पाणी, नाकामी तबी सहूलतूं स्टेटिंग जो बुनियादी सबब आहे। सिंध सरकार ऐं आलमी बैंक सिहत, समाजी तहफ़्फ़ुज़ ऐं ज़रई शोबनि खे तरक़ी ॾियारींदा। सिहत वारे वज़ीर सूबाई वज़ीर अज़रा पेचो जो चवणु आहे त जिना अस्पताल में ग़फ़लत सबब को मरीज़ फौत थियो आहे त जांच थियणु घुरिजे। इंक्वायरी खां पोइ ख़बर पवंदी त मरीज़ जी मौत में केरु ज़िम्मेवार आहे। कंहिं मरीज़ जी मौत खे वॾो मसइलो करार न ॾियणु ग़लति बयानु आहे। HIV जी स्क्रीनिंग जो अमल वधीक तेज़ कयो वञे, जंहिं मरीज़ जी निशानदेही थी सघे। खैरपुर में 3 ॿारनि जी माउ कार इल्ज़ाम हेठि भाउ हथां क़तल। मिल कॉलोनीअ में वज़ीर जामी पंहिंजी भेण इरम जावणी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। गढ़ी यासीन में बदमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल। एहतिजाजी रैली। अख़बारनि जो चवणु आहे त गढ़ी यासीन शहर में बदमनी वधी पई आहे। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे अमन अमान क़ाइमु कयो वञे। ऐं वेस्ट इंडीज़ पाकिस्तान ख़िलाफ़ ॿी टेस्ट मैच में 5 विकेटनि जे नुक़सान ते 249 रन्सनि तां ॿीहर बैटिंग शुरू कंदी। ग्रेविस 64 ऐं चेस 36 रन्सूं ठाहे क्रेज़ ते मौजूद।